وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين. ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون. ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون. صدق الله العلي العظيم. وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. सना पत्ता पत्ता है खुदाया दम दम तेरा. सना पत्ता पत्ता है खुदाया दम दम तेरा. ज़मीन आसमां तेरे मौजूद हो दम तेरा. ज़मीन आसमां तेरे मौजूद हो दम तेरा. जो दुनिया में तेरा खाकर तेरा शिकवा करे या रब. ताज्जुब है कि उस पर भी रहे मुसलमान तेरा. ताज्जुब है कि उस पर भी रहे मुसलमान तेरा. कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं. कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं. ये जहां चीज है क्या लोग कलम तेरे हैं. ये जहां चीज है क्या लोग कलम तेरे हैं. अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा. काबिल सब एहतराम मोहतरम मुअज़्ज़ज़ मुसलमानों, अल्लाह रब्बुल जलाल का बड़ा एहसान है जो अल्लाह से असा के जुमातुल मुबारक के अज़ीम भी नसीब फरमायो. जुमातुल मुबारक की बरकतों आइन, अज़मतों आइन, रहमतों आइन. आए दुनिया के असां हमारे पगदार मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ईद जो दी में फरमायो आहे. पर सजन नबी के अंदर सवाल खुतबे जे जुमे जे नमाज जे बिगैर शय के रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इन जे अंदर वधान फरमायो. न इन जे अंदर का शरई हुकुम सजन असा के उम्मत के वधान फरमायो. जैसे करे ये उम्मत भी बड़ी रास्ते ते हलंदी रहे थी. जेको शरीयत के अंदर मौजे हमारे सरकार मौजे हमारे पैगंबर कायनात के आखिरी नबी
मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असां में जेको दीन पहुचायो ऐं जंहिं दीन ते अमल करण जो असांखे हुकुम फरमायो इन जुम्मतुल मुबारक जे ॾींहं में मुसलमान गुस्ल कंदो ऐं पाक कपिड़ा पाईंदो तेल हणंदो खुशबू हणंदो अल्लाह तबारक व तआला जे दरवाज़े ते हाज़िर ॾियण जे लाइ पंहिंजा कदम खणंदो मस्जिद जे तरफ़ हलंदो ईंदो मुंहिंजे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो पाण फरमायो त जेको मुसलमान तहारत करे पाकाई करे अल्लाह जे घर में हाज़िरी ॾियण जे लाइ अचे थो अल्लाह पाक उनखे हज ऐं उमरे जो सवाब नसीब थो फरमाए ऐं अहिड़ी तरह पाणे में मुंहिंजी अम्मा भेण जिन कलमो पढ़ियो आहे आबाए नामदार मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां उनजे मथां हिन कलमे खां बाद में हिन इस्लाम जो ज़िम्मेदारी आयत करे कलमो आहे अल्लाह तबारक व तआला की वहदानियत जो नारो ला इलाहा इल्लल्लाह माना अल्लाह तबारक व तआला की इबादत में अकेलो करे नहीं कर सकते अल्लाह से इबादत के अंदर कोई शरीक नहीं अल्लाह अकेलो इबादत में है फरमाई मोहम्मद रसूलुल्लाह मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह का रसूल आए जैसी ताई या दुनिया बाकी रहती मुस्तफा की नबूवत मुस्तफा की रिसालत भी बाकी रहती अल्लाह के रसूल का बाद में आगे वही जो नबी कायनात के दफ्तर में पैदा करवाई को नहीं अल्लाह के रसूल का बाद में जेको भी पैदा थियल इंसान कायनात के दफ्तर में नबूवत की दावा करो जहिड़ी तरह कादियानी कूड़ो आहे कज़ाब आहे मलऊन आहे अहिड़े नमूने सां मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में कायनात जे दफ़्तर ते जेको भी ॼायल शख़्स नबूवत जी दावा कंदो उहो कूड़ो आहे कज़ाब आहे लानती आहे अल्लाह जे हबीब जी नबूवत रिसालत जैसी ताईं ये दुनिया बाकी आहे अल्लाह जी इबादत रब जी बादशाही भी बाकी आहे मोहम्मद मुस्तफा जी इताअत मोहम्मद मुस्तफा जी रिसालत मोहम्मद मुस्तफा जी नबूवत क़यामत जे वक़्त ताईं बाकी आहे अल्लाह तबारक व तआला इन बिनी शयुनि जे सदके मुसलमान मर्द जे मुताबिक़ इबादत खे लाज़िम कयो मुसलमान औरत जे मुताबिक़ इबादत खे लाज़िम कयो ऐं इबादत में सब का पहिरियों जेको अमल आहे करने का बाद में सब का पहिरियों अमल आहे नमाज नमाज में अल्लाह जी बरकतूं रखियूं आहिनि जो मुसलमान जेकॾहिं नमाज सां मोहब्बत रखे नमाज सां प्यार रखे ऐं नमाज खे पंहिंजे ज़िंदगी जो हिस्सो बणाए त इन तकलीफ़ वारे दौर में आज़माइश वारे दौर में अल्लाह तबारक व तआला नमाज जे सदके उनखे रूह खे राहत अता फरमाईंदो उनजे घर में बरकत ईंदी उनखे बीमारियुनि खां शिफ़ा मिलंदी उनखे जेके तकलीफ़ूं आहिनि उन तकलीफ़ुनि खां मुंहिंजो रब नजात अता फरमाईंदो मुंहिंजे अल्लाह फरमाईंदा फज़कुरूनी अज़कुरुकुम मुंहिंजा बनाओ अवां मूंखे यादि कंदा कमा अल्लाह तव्हांखे यादि कंदो जहिड़ी तरह अवां काइनात जे अंदरि ॾिसो त जेकॾहिं को माण्हू के मथां थोरो कंदो न त उहो उन खां इहा तक़ाज़ा कंदो त हाणे जेसीं ताईं ज़िंदा आहे इन जा एहसानात ऐं इन जूं ख़ुशियूं ऐं इन जा मामलात ऐं इन जो उथण वेहण कम से कम इन जी जेका हाज़िरी आहे उहा सिर्फ़ु मूंसां ख़ासि हुजे मूं खां अलावा ॿिए कंहिंसां इन जी हाज़िरी ख़ासि हुजे या आवां ॾिसो त जेकॾहिं को साहब को एमएलए को एमपीए कंहिंखे नौकरी वठी ॾींदो न त उहो त पंहिंजी जाइ ते पंहिंजे ख़ानदान खे बि उनजी चाहत हूंदी उनजो ख़ानदान बि मुंहिंजो नौकर बणिजे इहे बि ॾींहं
जने मीटिंग ते जलसे ते पंहिंजी मर्ज़ी ते घुराया त उहो मौत अचे त अल्लाह तबारक व तआला त असां तव्हांखे ज़िंदगी अता फरमाई हयाती अता फरमाई रब साईं रिज़्क़ अता फरमायो दुनिया जे तख़्ते ते का अहिड़ी शइ नाहे जेका शइ अल्लाह अवां असांजी सहूलियत लाइ पैदा कई असांजी सहूलियत जे लाइ अल्लाह साईं इहे सभु शयूं पैदा पैदा फरमाई हवा खे अल्लाह साईं असांजे लाइ पैदा फरमाई हिन आसमान खे अल्लाह साईं असांजे लाइ हिन ज़मीन खे या हवा खे जेकॾहिं सिहत ॾिनई अल्लाह पाक जेको आहे औलाद अता फरमाई अल्लाह साईं मुंहिंजे के तव्हां घर अता फरमाया जेके कारोबार वारा माण्हू आहिनि उन्हनि खे दुकान अता फरमाई कंहिंखे नौकरी अता फरमाई इहे सभु जो सभु दुनिया में जेके बि असबाब हुजनि पर जेकॾहिं तव्हां बुनियाद ॾिसो था बुनियाद में हिन में अल्लाह तबारक व तआला जी कुदरत शामिल आहे अल्लाह जी कुदरत खे हटायो काइनात जे अंदरि इंसान जो वजूद ई बाक़ी त मुआज़ कनि त अल्लाह पाक जी इबादत ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जी इताअत ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जी इताअत अहिड़ी हुजे जो सिर्फ़ु ईअं न हुजे त जेका शइ असांखे पसंदि अचे उन पसंदि वारी अल्लाह जी इबादत कयूं ऐं जेका शइ असांखे पसंदि न अचे उन में अल्लाह पाक जी नाफ़रमानी में वेठा वञूं इहो अमल मुस्लमान खे हुजे चाहे उहो मुस्लमान मर्द हुजे या औरत हुजे अवां ॾिसंदा त अॻ में असां वटि मुआशरे में हिक ॿिए जे मथां सदको करणु ख़ैरात करणु आम पाड़े में ॼण माण्हू थोरो चाहींदो हुयो पर पाड़े वारे खे कुझु न कुझु ॾींदो हुयो ताकी घर में रिस्क में बरकत पवे ऐं अॼु जेको आहे इंसान जो अल्म इहो आहे घर में जेकॾहिं केतिरी बि कुशादगी हूंदी न पाड़े वारे खे हिकिड़ो ॾियणु ॾियणो पाण माण्हू अयाशी कंदो अच्छा कपिड़ा पाईंदो ताक़त हूंदी त वञी करे साइकिल का मोटरसाइकिल का वञी करे कार वही आहे जंहिंजे करे उनखे माल वधियो वरी से वॾी गाॾी उन खां वॾी गाॾी वॾो कमरो पर ग़रीब जे मथां एहसान करणु ग़रीब जे मथां ख़र्च करण जो इंसान जे अंदरि कॾहिं बि जज़्बो पैदा न थींदो हिन जज़्बे पैदा न थियण जे करे दुनिया जे अंदरि तव्हां ॾिसो त इंसान जे मथां मुसीबतूं जेके आहिनि आम आहिनि ऐं घर में भी असांजी उमर के भेण खे इहो जज़्बो आहे त अल्लाह जे नाले ते ॾिजे असां वटि अल्लाह जे नाले ते ॾियणु इहो जेको आहे फैशन सम्झो वियो आहे त जेके फ़क़ीर रस्ते में हलनि था यानी जंहिंजो कारोबार आहे किननि उहे खुलिया कराए ॿ रुपया रखंदासीं उन मां ॿ रुपया हर हिकु फ़क़ीर खे ॾींदा वेंदासीं इहा 100 रुपया 200 रुपया ॾींदा वेंदासीं इहो बि ख़ैरु आहे पर हक़ीक़ी ख़ैर इहो न आहे हक़ीक़ी ख़ैर इहो आहे पाड़े वारे में को ग़रीब हुजे पाड़े में को मिस्कीन हुजे पंहिंजे दोस्तनि में को मजबूर हुजे लाचार हुजे तकलीफ़ में हुजे उन सां माण्हू मदद करे उन सां मदद कंदो अल्लाह तबारक व तआला हिनखे तौफ़ीक़ ॾिनी आहे हुनजे ॾुखे वक़्त में हुनखे कमु ईंदो कमु करण जा केतिरा ई ज़रिया अॻ में जेकॾहिं को दोस्त को पाड़े वारो को रिश्तेदार तकलीफ़ में हूंदो हुयो माण्हू पंहिंजे तरफ़ां हुन जे लाइ ख़ैर कढी 1000 500 5000 हुनखे ॾींदो हुयो पंहिंजी ताक़त जे मुताबिक़ ताकी हिनजी मदद थिए हिनखे ॾुखे वक़्त में कमु अचे अॼोके वक़्त में इहो बि कारोबार न थींदो आहे जेकॾहिं माण्हू गुज़र कंहिंजी मुसीबत में 1000 थोरो इहो लिखी छॾे त सुभाणे जेकॾहिं मूं वटि अचे त इहो 1000 खे 1500 में फ्री वठे त इहा जेका कैफ़ियत आहे कर्ज़ वारी कैफ़ियत आहे हिन कर्ज़ वारी कैफ़ियत में मदद कोन हे जेके अवां मुआशरे में शादियुनि में इहे पैसा ॾींदा आहियो हिननि पैसनि जो बि शरीयत जे अंदरि कोई हक़ कोन्हे बल्कि जेकॾहिं हिनजो हिसाब किताब रखे थो त बिना तलब जे कर्ज़ ॾियणो इहो नाजाइज़ वारी समझ में अचे थो नाजाइज़ आहे समझा दोस्तों मां अर्ज़ थो कयां हीअ जुमअतुल मुबारक जूं घड़ियूं जेके इहे अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां बरकत वारी घड़ियूं आहिनि महिरबानी वारी घड़ियूं आहिनि एहसान वारी घड़ियूं आहिनि इन्हनि घड़ियुनि जे अंदरि तव्हां जेकॾहिं अल्लाह जी अची करे इबादत कंदा अल्लाह जे घर में अची करे हाज़िरी ॾींदा रब जे दर ते अची करे तव्हां इबादत कंदा अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे रहमत जे आगोश में ख़ुशी वठणु फरमाईंदो ऐं जेका घर में अमर आहे भेण आहे उहा बि जेकॾहिं जुमे जे अंदरि उन्हनि जे मथां जुमे जी नमाज़ आहे कोन पर ज़ोर जो टाइम हुजे हीउ ज़ोर जो टाइम आहे ज़ोर जी नमाज़ पढ़ण खां अॻु में बाद में ज़िक्र करे अल्लाह खे यादि कजे ऐं बीमारी जे वक़्त में माण्हू अल्लाह खे अञा वधीक यादि करे जेको मुसीबत में हुजे जेको तकलीफ़ में हुजे उनजी मुसीबत ऐं तकलीफ़ में
उन सां हमदर्दी रज़ा मिले इन जुमे जे ॾींहं में असां अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन ते अमल कंदासीं। अल्लाह पाक असांजे इन मुसीबतुनि खे ख़त्म फरमाईंदो, तकलीफ़ुनि खे ख़त्म फरमाईंदो। मुंहिंजो रब साईं रिज़्क़ जे अंदरि बरकत अता फरमाईंदो। क़ुरान फरमायो ईमान वारो तव्हां सब्र ऐं नमाज़ सां मदद वठंदा कयो। तव्हां मुसीबत में हुजो तव्हां नमाज़ पढ़ो, तव्हां तकलीफ़ में हुजो तव्हां सब्र कयो। अल्लाह पाक इन ॿिन्ही अमलनि जे सदिक़े रब साईं तव्हांजी दुनिया खां आख़िरत कामयाब करणु फरमाईंदो। मुंहिंजे पुट अल्लाह साईं क़बूल फरमाए। वाह